बुधो मसलो तो समझाया बुधो मुफ्ती बैठा है मुफ्ती जी मौजूदगी में मसलो तो समझाया मैं नजर खैर हुजे खैरात हुजे नजर हुजे न्याज हुजे यारी हुजे बारी हुजे उर्स हुजे सब कुछ जायज है कुछ चाहिए मुफ्ती साहब तवज्जो खपे शुमर खान अंगारो खान अरबा खान खमीसो खान जुम्मो खान उर्स खान बुधो तवज्जो सा खैर हुजे खैरात हुजे नजर हुजे न्याज हुजे उर्स हुजे यारी हुजे बारी हुजे सब जायजा रुगो नियत या हुजे तमा जेको खैर कयो थम यो अल्लाह जे नाले ते कयो थम इन जो सवाब मुर्शिद हुसैन के पुजे अल्लाह जो कसम जायजा अज सुबह का वठी दरगाह हालानी ते 400 देगियूं लखियूं अल्हम्दुलिल्लाह घणियूं 400 देगियूं 400 जो 400 देगियूं अल्लाह जे नाले ते तो जे घर में आए त हिलाल हां बाकी जे कदे के बियो करे त वो ना जा यहां तो शरीयत धारी किथों आ पर मां चवा तरसो इंशाअल्लाह ताला पटन साल में सुनी थी वेंदा इंशाअल्लाह शुरू थिया ना ने 40 मां त हिन जी इंटरनेट ते भी ॾिठी त जो मुल्लो मरी वियो तो उते सब गॾ थिया जनाज़े में दुआ बि था करन चिबियूं त भली जन सो अॻे ई नंढे हूंदे ॾींदा हुआ चिबियूं हुनखे और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं तव्हांजे लाइ जनाज़े खां पोइ दुआ जाइज़ आहे त सुन्नत जमात वारनि जे लाइ छो जाइज़ कान्हे का अवां जा ला 40 करण जायज़ असांजे लाइ छो जायज़ करण के अवां जी शुहदाए कॉन्फ्रेंस करण तव्हांजे लाइ जायज़ आहे त आमना जे लाल जो मीलाद छो न जायज़ आहे अरे तू मौन जूं खुशू मल्हाईंदो आहे मौन जा ॾिहाड़ा मल्हाईंदो आहे असां हयातुन नबी जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं